नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में हिफ़ाज़ती तदाबीरनि सबबि सूरत हाल वधीक बहितर थियण लॻी आहे ऐं फ़ौतगियुनि में लाॻीतो घटिताई अचण लॻी आहे। कोरोना वॻे वधीक 68 मरीज़ हयातियूं विञाए वेठा आहिनि, जंहिंखां पोइ फ़ौतियुनि जो अंग 5667 थी वियो आहे। पाकिस्तान में मौज़े वायरस जी तस्दीक़ थियल केसनि जो अंग 2,76,428 थी वियो आहे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जे ताज़नि अखरनि मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि जे दौरान 1,332 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। पंजाब में 90,816, सिंध में 1,14,104, खैबर पख्तूनख्वा में 32,523, बलूचिस्तान में 11,469, गिलगित बल्तिस्तान में 1,878, इस्लामाबाद में 14,701, जॾहिं त आज़ाद कश्मीर में 1,937 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।